अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम मंज़र पस मंज़र में आऊं आहियां तव्हांजो मेज़बान फ़हीम बबर। नाज़रीन, अॼु प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कंदासीं मुल्क जी ताज़ी सियासी सूरत हाल ते ऐं ख़ासि तौर ते जेका नई काबीना आई आहे, वफ़ाक़ी हुजे या वरी सिंध सूबे जे हवाले सां ॻाल्हि कयूं त वज़ीर आला त निगरान अची वियो आहे, पर काबीना जी चूंड जेका आहे अञा ताईं पेंडिंग आहे। सॼी सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं गॾोगॾु इन शइ ते बि थोरी ॻाल्हि ॿोल कंदासीं त जेका 15 साल पाकिस्तान पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट रही आहे सिंध में, उन 15 सालनि दौरान छा वियो, छा वापरियो ऐं आवाम खे केतिरियूं सहूलियतूं ॾिनियूं हुयूं, आवाम खे छा डिलीवर कयो वियो आहे। त असांखे जॉइन कयो आहे मुस्तफ़ा बलोच साहब, सीनियर तजिया निगार आहिनि। हुन सां गॾु मोहसिन बबर साहब असां सां गॾु आहिनि प्रोग्राम में, सीनियर सहाफ़ी आहिनि ऐं तजिया निगार आहिनि। साईं मोहसिन साहब, तव्हांजी वॾी महिरबानी। मुस्तफ़ा साहब, तव्हां असांखे जॉइन कयो आहे। मोहसिन साहब, तव्हां खां शुरू कंदासीं। कीअं पिया ॾिसो हीअ जेका नई सूरत हाल डेवलप थी आहे हिन वक़्तु सिंध में जेको आहे नई काबीना जी चूंड थिए पई? जी फाइन, थैंक यू वेरी मच। मौजूद ते तमामु सूरत हाल जेका मुल्क में मजमूई तौर ते आहे, पर मजमूई तौर ते पर सिंध खे जेकर फोकस कंदासीं त सिंध में निगरान सेटअप जो सीएम जो मरहलो हो उहो ॿियनि सूबनि जे भेट में ऐं मर्कज़ जे भेट में सिंध में सीएमशिप जो जेको मामिलो हो नामज़दगी जो, उहो थोरो अफ़ाम तफ़हीम सां हिननि हल कयो आहे ऐं हिकिड़ो अहिड़ो नालो ॾिनो वियो जंहिं ते कंहिं बि धुर खे, कंहिं बि सियासी धुर खे या कंहिं बि गैर सियासी धुर खे कोई एतिराज़ न हो ऐं उहो उन हलफ़ खयों ऐं उहो नालो अची वियो ऐं पंहिंजे टाइम जे तहत। इहा मां सम्झां थो सिंध में जेका सियासी हम आहंगी आहे, इन जे बावजूदि त सियासी धुरनि में तमामु घणा ख़िलाफ़ आहिनि, पर जेका बि मजबूरी तौर ते सियासी हम आहंगी आहे उन जे तनाज़ुर में सीएमशिप जो नालो फाइनल थी वियो। इहो हिकिड़ो प्रोसेस आहे, आइनी ऐं जमहूरी प्रोसेस आहे, इहो अॻिते वधियो। हाणे निगरान काबीना जो मामिलो आहे, हुनजा मुख़्तलिफ़ नाला आया आहिनि त नाला साम्हूं अचनि पिया, उहे ॾिसी करे हलफ़ खणनि ऐं हुनखे खाता अलाट थियनि, हुननि जूं पॉलिसियूं साम्हूं अचनि, ख़बर पवंदी त हीअ सिंध हुकूमत जी पॉलिसियुनि खे ऐं सिलसिले खे केॾांहुं अॻिते खणी वेंदा। सिंध में मजमूई तौर ते जेका गवर्नर जो सिस्टम रहियो आहे 15 साल खां मुख़्तलिफ़ रहियो आहे। कॾहिं का पॉलिसी नई आई आहे, कॾहिं का पॉलिसी नई आई आहे, हुनजे भेट में हुनते अमल दरामद जा मसइला आहिनि। इन अरसे दौरान तव्हां ॾिठो त 15 सालनि में कानून साज़ी जेका सूबाई असेंबली में थी उहा तमामु घणी थी आहे। सही, सिंध में तमामु घणा कानून मुतारिफ़ कराया विया आहिनि। के त अहिड़ा कानून मुतारिफ़ कराया आहिनि जेके पाकिस्तान में कंहिं बि सूबाई असेंबली न आहिनि कराया। ठीकु, त उन्हनि ते इहे मामला अॻिते हलिया आहिनि। उन खां अलावा काफ़ी जेके सेक्टर्स आहिनि जेके पाण स्पेसिफिकली ॻाल्हाईंदासीं त ख़ासि तौर ते जेको सिहत जो शोबो आहे, जिन में मुख़्तलिफ़ प्राइवेट मैनेजमेंट जे थ्रू जेके बि अस्पतालूं क़ाइमु थियूं आहिनि या जेके इदारा क़ाइमु थिया आहिनि, उन्हनि जी डिलीवरी तमामु बहितरीन रही आहे। सॼे मुल्क में तमामु इदारनि खां बहितरीन रही। जीअं में NICVD आहे, गवर्नमेंट आहे, इंडस हॉस्पिटल आहे, SIUT आहे, इहे सभु इदारा प्राइवेट मैनेजमेंट जे थ्रू हलनि था। PPHI आहे, इहे इदारा प्राइवेट मैनेजमेंट जे थ्रू हलनि था ऐं हिननि जी परफॉर्मेंस तव्हां ॾिसंदो त मजमूई तौर ते बहितरीन आहे। बाक़ी सरकारी जेको अस्पताल खाते जो सेटअप आहे उनमें मसइला आहिनि, उहे रहनि था, उहे दवाउनि जा इशू आहिनि, ॿिया मामला आहिनि। आवाम जी जेका डिलीवरी जी तव्हां ॻाल्हि कई उहा आहे। एजुकेशन में बि असां वटि को ख़ासि अहिड़ो यूनिवर्सिटियूं आयूं आहिनि, इदारा ठहिया आहिनि। यूनिवर्सिटियुनि में तालीम जो जेका क्वालिटी आहे उहा क्वेश्चन मार्क आहे तमामु वॾो। इदारा ठाहिया आहिनि। मां सम्झां थो गुज़िरियल 15 साल में जेकॾहिं पाण हिनखे लुबे लुबाब जो इहो थींदो, गुज़िरियल 15 सालनि में सिंध में इमारतूं तमामु घणियूं ठहियूं आहिनि, इदारा तमामु घटि थिया आहिनि। ठीकु, तंहिंजे करे जेका पब्लिक डिलीवरी आहे माण्हुनि खे, उहा ख़ासि उनमें का बहितरी न थी सघी आहे। कुझु इलाइक़नि में बहितरी आहे, बाक़ी ओवरऑल मजबूरी तौर ते ॾिसूं त जेके ह्यूमन डेवलपमेंट इंडिकेटर्स आहिनि उनमें असां उहे इंटरनेशनल इदारा बि चवनि था, उनमें असां पोइ ते आहियूं। जेका ॻाल्हि तव्हां तालीम जी कई, त तालीम में बि मोहसिन साहब का बहितर या ख़ातिर ख़्वाह को जेका आहे उनमें न बहितरी नज़र आई आहे, न ज़ाहिर इदारा जेका तव्हां ॻाल्हि कई त बिल्डिंग्स त तमामु घणियूं ठहियूं आहिनि। अहिड़ी तरीक़े सां सिहत में बि ईअं थियो आहे, बिल्डिंग्स ठहियूं आहिनि, किथे डॉक्टर्स जी कमी आहे, किथे जेका खोट आहे। ताज़ो तव्हां ॾिठो त जेको जान मोहम्मद महर वारो वाक़ियो थियो सखर में, उते एम्बुलेंस अवेलेबल कोन हुई, उहो सिहत जी अहिड़ी सहूलियत एॾे वॾे सिंध जे 3 नंबर वॾे शहर में कोन हुई जो हिकिड़ो माण्हू जेको आहे ज़ख़्मी थी करे उनखे वक़्त ते उहो इलाज जी सहूलियत बि न मिली सघी। जी बिल्कुलु, मां अर्ज़ु कयो त इहे जेके सिहत जा जेके इदारा आहिनि सरकारी, हींअर बि तहवील में इहो साॻियो शखर आहे जिते सरकारी इदारनि में सहूलियतूं बहितर न आहिनि, पर इहो साॻियो शखर आहे जिते SIUT बहितरीन कमु करे पियो, इहो साॻियो शखर आहे जिते NICVD बहितरीन कमु करे पियो, इहो साॻियो शखर आहे जिते PPHI बहितरीन कमु करे पियो। त
तंहिंजे करे इहो इदारनि जे इहे सभु सरकारी इदारा आहिनि तक़रीबन, इन्हनि में सरकार जी फंडिंग आहे सॼी, सिंध सरकार इन हवाले सां काफ़ी फोकस कयो। पर अदर अगेन मां चवां थो त उहे जेके सरकारी इदारा आहिनि जंहिंमें असांजी ब्यूरोक्रेसी जो सिस्टम कमु करे थो, उते उहा परफॉर्मेंस न अची सघी आहे। तालीम जी तव्हां ॻाल्हि कई आहे, तालीम जा ॾिसो तव्हां 15 साल पहिरीं जा जेके डेवलपमेंट इंडिकेटर्स आहिनि, ठीकु, उहे तव्हां खणी ॾिसो, लिटरेसी रेट खणी ॾिसो, पोइ ख़ातिर खां इज़ाफ़ो न आहे थियो। तंहिंजे करे उनमें तमामु घणी बहितरी अचण जी ज़रूरत हुई। पाकिस्तान सिंध में गुरबत मजबूरी तौर ते वधी आहे ऐं उनमें को ख़ासि बहितरी न अची सघी आहे, इंडस्ट्री बहितर न थी सघी आहे। रोड रस्ता ठहिया आहिनि, मां रोड रस्ता इमारतनि जो हिसो हूंदा आहिनि उहे ठहिया आहिनि, पर अगेन अञा बि मसइला बरक़रार आहिनि। काफ़ी पब्लिक डिलीवरी सिस्टम लोकल गवर्नमेंट जो बिल्कुलु बि शटर थियल आहे ऐं ॿिया जेके इदारा आहिनि जीअं पब्लिक डिलीवरी सिस्टम कनि था उहे बि उते हुनमें बि काफ़ी प्रॉब्लम आहिनि। अञा ताईं हुन पासे ध्यानु न ॾिनो। गवर्नेंस जी सूरत हाल तमामु वॾो सवालिया निशान हीअ हुकूमतूं 15 साल में छॾे विया आहिनि। ॾिसो हाणे हीअ साॻी हुकूमत जेकॾहिं अचे थी नेक्स्ट टर्म में त उनखे कंटिन्यू कंदा, नई का पॉलिसी आणींदा, छा कंदा, इहो त हाणे वक़्तु तय कंदो। ठीकु। अच्छा, मुस्तफ़ा साहब, जेका मोहसिन साहब ॻाल्हि करे, ज़ाहिर आहे पहिरीं त तव्हां हिन ते थोरो कमेंट कजो त हीअ जेका नई काबीना मिसाल अञा ताईं नाला जेके गर्दिश कनि पिया हींअर वज़ीर आला जी सिलेक्शन खां पोइ, कीअं पिया ॾिसो उनजो सेटअप कीअं थी सघे थो? ऐं ॿियो त वरी जेका मोहसिन साहब ॻाल्हि कई त जेका असां ॻाल्हि कयूं पिया थी जेको 15 साल जी जेका सर्विस हुई हिन गवर्नमेंट जी, उन कहिड़ी क़िस्म जी जेका माण्हुनि खे सहूलियतूं ॾिनियूं, कहिड़े क़िस्म जी जेका माण्हुनि खे अञा बि घुर्बल सहूलियतूं हुयूं जेके उहे न ॾेई सघिया? अच्छा, ही पहिरीं त ॻाल्हि इहा त ही जेका केयरटेकर गवर्नमेंट ठही आहे, इन जो बुनियादी कमु त जेको आइन ॿुधाए थो जेको रोल, उहो इहो त इलेक्शन कमीशन खे हिकिड़ो लॉजिक सपोर्ट ॾेई इलेक्शन खे मुकमल करणो, इलेक्शन जे प्रोसेस खे मुकमल करणो आहे। हाणे जेको वज़ीर आला आयो आहे ऐं हिन में मोहसिन जी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे त सिंध में को कंफ्लिक्ट कोन थियो एतिरो। सिंध में माना जेका हज़ब इख़्तिलाफ़ हुई ऐं ॿियूं जमायतियूं हुयूं ऐं गवर्नमेंट जेका हुई उन्हनि गॾिजी कंसेंसस सां जस्टिस मक़बूल बाकर खे जेको सो वज़ीर आला मुक़ररु कयो। काबीना में ज़ाहिर जेका शोबा आहिनि, छो जो 18वीं तरमीम खां पोइ ज़्यादातर शोबा जेका जंहिंजी इफेक्टिवनेस जेका जंहिंजो असरु आहे उहो सूबाई गवर्नमेंट वटि आहे, सूबाई गवर्नमेंट में ई हूंदो। इन लाइ हुननि खे इहो सोचे सम्झी पंहिंजी काबीना ठाहिणी पवंदी। जेका मथीं लेवल ते तव्हां ॾिसो त कुझु टेक्नोक्रेट आहिनि, कुझु माहिर आहिनि, कुझु जेके आहिनि से पॉलिटिकल बैकग्राउंड बि रखण वारा माण्हू उते आहिनि, पर ज़्यादातर हुननि टेक्नोक्रेट खया आहिनि त जीअं असां पंहिंजी मुल्क जी जेका मुआशी हालत या ॿियूं जेकी शयूं आहिनि उहे बहितर करे सघूं। त सिंध लाइ बि हिकिड़ो वॾो चैलेंज आहे। सिंध में बि इहा ज़रूरत आहे त सिंध में हेल्थ जी जेकी फैसिलिटीज़ असां जंहिंजी वाखाण था करियूं उन्हनि खे बहितर अञा वधीक कीअं करे सघिजे थो। एजुकेशन जेको आहे सो पहिरियों दफ़ो मेरिट ते टीचर भर्ती थिया आहिनि, पर एजुकेशन में अञा तमामु घणो कुझु करण जी ज़रूरत आहे। छो जो एजुकेशन में तव्हां ॾिसंदव त जेकी फिगर्स आया आहिनि त जेकी इंफ्रास्ट्रक्चर आहे उन में बि सिंध ॿियनि सूबनि खां घटि आहे। सिंध जो हिकिड़ो एजुकेशन जो मसइलो इहो बि आहे त सिंध में बुनियादी तौरु अगरि ॾिसिजे त माना जेकी सियासी रिश्वत तौरु बिल्डिंगियूं ॾिनियूं आहिनि उहे बि एजुकेशन जे अंदरि पियूं अचनि, त हालांकि उहे स्कूल न आहिनि। ठीकु, उहे त ईअं कंहिंखे उतां ठाहे ॾिनी वई त इन्हनि खे हिकिड़े पासे करे हिकिड़े पासे कढी रियल जिते माना हुननि जो कोड ॾिनल आहे ऐं एजुकेशन जो इहो बाक़ाइदे स्कूल आहे उन ते पूरी तवजा ॾियण जी ज़रूरत आहे ऐं उन में इहो ॾिसणो आहे त इहो। ऐं टियों सेक्टर जेको तमामु वॾो उहो आहे एग्रीकल्चर। एग्रीकल्चर सेक्टर ते बुनियादी तौर ते ज़रूरत आहे त तवजा ॾियण जी। तव्हां छो जो हीउ उहो सेक्टर आहे जेको 40% पॉपुलेशन खे इनफॉर्मल रोज़गार थो मुहैया करे। जेकॾहिं इहो सेक्टर न हुजे हा त गवर्नमेंट जॉब्स केतिरनि माण्हुनि खे आहे। हीउ उहो सेक्टर आहे जेको बुनियादी ज़रूरतियूं माण्हुनि जूं पूरियूं थो करे उन सेक्टर खे। उन में वॾो मसइलो थी वियो आहे मार्केटिंग जो मसइलो आहे, सीड जो मसइलो आहे, फर्टिलाइज़र जो मसइलो आहे, पेस्टिसाइड जो मसइलो आहे, सब्सिडीअ जो मसइलो आहे। हे जेका मसइला आहिनि इन ते हिन मौजूदा गवर्नमेंट खे बि इन ते तवजा ॾियण जी ज़रूरत आहे।
प्रॉब्लम कहिड़ो आहे? प्रॉब्लम इहो आहे त जेको बजट उहो पोइ गवर्नमेंट पेश करे चुकी आहे, हिननि खे अञा अॻियां बजट जेको सो हिननि जो अॻियां ज़ाहिर जून वारो बजट त हिननि खे मिलंदो कोन, ऐं हीअ इन खां अॻु नवंबर जनवरी, छो जो फेबरवरी ऐं मार्च में इलेक्शन तमामु ज़रूरी आहिनि। जेकॾहिं फेबरवरी ऐं मार्च में मौजूदा केयरटेकर गवर्नमेंट इलेक्शन नथी कराए त हिकिड़ो ॿियो आइनी बहरान पैदा थींदो, उहो इहो त जेका सेनेट में जेका चूंडजंदा, छो जो हाणे जेका इहा सेनेट इहो पंहिंजो मुदो पूरो कंदी त अध खां मथे सेनेटर जेके आहिनि से फ़ारिग थी वेंदा, त उहो खाल केरु भरे? उहो जेसिताईं सूबाई असैम्बलियूं न हूंदियूं, जेसिताईं क़ौमी असैम्बली न हूंदी, जेसिताईं उहे वोट न ॾींदा तेसिताईं त सेनेटर चूंडबा कोन। इन लाइ इहो, ऐं उन में ख़ासि तौरु हिकिड़ी ॿी बि मसइलो जेको प्रेसिडेंट वेंदो, प्रेसिडेंट जी बि मुदो ख़तमु पियो थिए सेप्टेंबर ते, त केतिरो वक़्तु केयरटेकर प्रेसिडेंट हलंदो? त आउं सम्झां थो त ॿ टे चैलेंज आहिनि। हिकिड़ो इहो त कारकर्दगीअ खे कीअं बहितर कराइजे, पंहिंजी रिपोटेशन कीअं बहितर कजे, उन सां गॾु माण्हुनि खे हिन वक़्तु माण्हू तमामु हिकिड़ी कर्ब मां पिया गुज़रनि। ऐं सिंध जो आख़िरी जेको आउं मसइले जी ॻाल्हि कंदो त उहा आहे अमान जो मसइलो, लॉ ऑर्डर सिचुएशन। सिंध जी 5-6 ज़िलनि में इंतिहाई ख़राबु आहे, तमामु सूरत इलाही सूरत हाल ख़राबु आहे, जंहिंजे करे माण्हू अगवा पिया थियनि ऐं माण्हू जेके आहिनि से क़तल पिया थियनि, क़बाइली झेड़ा उन्हनि में वधी विया आहिनि, ऐं ताज़ो इहे जेका 2-3 अहिड़ा दिलि ॾुखाईंदड़ वाक़िया थिया आहिनि जंहिं सॼी सिंध खे माना हिकिड़े क़िस्म जी अजीब क़िस्म जे कर्ब में मुब्तला करे छॾियो आहे। त सिंध खे जेको आउं सम्झां थो होम मिनिस्टर मिले, जेको IG वग़ैरह जेकी पुलिस मोकिले, उनखे ख़ासि तवजा ॾियणी पवंदी इन ते। ऐं ॿियो सिंध खे जेको हाणे लोकल गवर्नमेंट सिस्टम में, लोकल गवर्नमेंट सिस्टम जो ऑर्डिनेंस 2013 में आयो, 2020 में हुनखे अमेंड कयऊं, उन में सेटअप सिर्फ़ु ठही वियो आहे, पर उन्हनि जो फंक्शन अञा ते एॾो एक्टिव कोन्हे। हालांकि हाणे कराची जी मेयरशिप जेका हुई उहा पोइ गवर्नमेंट जे हथ में हुई, त जेकॾहिं हुनखे पॉज़िटिव मतिलबु स्ट्रॉन्ग करे हलाइनि त आउं सम्झां थो त हैदराबाद जो मेयर बि जेको सो पाकिस्तान पीपल्स पार्टी जो, कराची जो मेयर बि पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जो, ऐं सखर ऐं नवाबशाह ऐं वॾनि वॾनि शहरनि में हिननि जी लोकल गवर्नमेंट आहे। त हाणे कहिड़ो फ़र्क़ु, कहिड़ो मसइलो उहे जो उहे कारकर्दगी पेश करे न सघनि? त इहे सभु चैलेंज हिन केयरटेकर गवर्नमेंट खे आहिनि। ऐं समाजी बहबूद जो जेको महकमो आहे, ॿिया जेकी हेल्थ जो महकमो आहे, ऐं ख़ासि तौर ते जेको मुआशी बहरान आहे उहो मुसवा साहब तमामु घणो अहम आहे, तमामु वॾो बहरान आहे। माण्हू गुरबत में तमामु घणा हलिया विया आहिनि, महांगाईअ माण्हुनि जी कमर तोड़े छॾी आहे। इन लाइ इहे सभु मामला जेके आहिनि ॾिसण जी ज़रूरत आहे। मोहसिन साहब, जेका ॻाल्हि कयूं पिया पाण हिन वक़्तु जेका वफ़ाक़ी गवर्नमेंट हुजे, निगरान सेटअप आहे जेको वफ़ाक़ जो उहो हुजे, या वरी सिंध जो निगरान सेटअप आहे, वॾे में वॾो जेको अहम चैलेंज साम्हूं अचे पियो उहो आहे जेको मुआशी बहरान आहे। कीअं पिया ॾिसो त उन खां अलावा कहिड़ा कहिड़ा चैलेंजिस आहिनि? ज़ाहिर आहे मुआशियात हिकिड़ो मेन जेको चैलेंज आहे जंहिंखे मुंहुं ॾियणो आहे इन गवर्नमेंट्स खे। त पहिरीं ॻाल्हि त सियासी बहरान गुज़िरियल साल खां हलियो पियो, उहो काफ़ी हद ताईं सेटल थींदो नज़र अचे पियो, ऐं हुकूमत ख़तमु थी वई आहे, निगरान हुकूमत अची वई आहे, इलेक्शन जूं तयारियूं आहिनि। ठीकु आहे, जेकॾहिं पंहिंजे वक़्त ते 90 ॾींहंनि में इलेक्शन न बि थिया त इहो 6 महीना अॻिते हलिया वेंदा, ऐं हुन में आइन में गुंजाइश 6 महीननि जी मौजूदु आहे त हुनखे वधायो वञे। त इहो जेको सियासी बहरान आहे इहो वरी आइनी बहरान जी तरफ़ थोरो वधे पियो। जीअं हीअं बलोच साहब ॻाल्हि कई आहे त हुन प्रेसिडेंट जो चूंड आहे, सेनेट जी चूंड आहे, ॿियनि इदारनि जी अहम उहिदनि जी चूंड आहे। इहे सभु प्रोसेस पंहिंजे टाइम ते हुकूमत जीअं ईंदी वेंदी ठहंदी वेंदी, त इहो प्रोसेस बि 6 महीना ऐं साल जे अंदरि अंदरि सियासी आइनी बहरान पंहिंजे जेको आहे जाइ ते सेटल थी वेंदो। इन खां ॿी जेका अहम ॻाल्हि आहे उहा आहे मुआशी जेको बहरान आहे उहो पंहिंजी जाइ ते मौजूदु आहे। हिननि फ़िलहालु नवंबर दिसंबर ताईं टाइम वरितो आहे। हाणे ॻाल्हि सॼी थिए पई त नवंबर दिसंबर में IMF सां हिकिड़ो मुआइदो थियणु वञे पियो, जेको हुन सां ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो शुरू थींदो। हाणे उहो ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो ही निगरान हुकूमत जी काबीना कंदी। निगरान हुकूमत जा जेके वज़ीर आज़म आहिनि ऐं फाइनेंस मिनिस्टर आहिनि उहे हुननि सां मामला तइ कंदा। हाणे उन्हनि खे नई ईंदड़ हुकूमत केतिरो हुनखे तइ करे थी, केतिरो क़बूल करे थी, हिन हुकूमत जो मैंडेट छा आहे, छा हिन हुकूमत जो मैंडेट आहे त उहो मुआइदो करे सघे, या जेकॾहिं हिन हुकूमत जो मैंडेट जेकॾहिं हुनखे ॾिनो वञे थो त हू IMF सां ॻाल्हि ॿोल करे आवाम खे अञा केतिरो तकलीफ़ में विझंदा हे निगरान सेटअप। जेकॾहिं निगरान सेटअप आवाम खे तकलीफ़ में विझंदा त जेका अॻी हुकूमत आहे उहा जॾहिं वोट वठणु वेंदी त उहो त पोइ पंहिंजे मथां त कान खणंदी त असां त कयो कोन, इहो त हिननि मुआइदो कयो आहे। ऐं उहो त नज़र अचे पियो त IMF सां हिकिड़ो ॿियो वधीक सख़्तु मुआइदो थियणु वञे पियो नवंबर दिसंबर में, जेकर वधीक हिकिड़ी ट्रांच खपे थी पाकिस्तान खे।
त उहो सिलसिलो आहे। उन खां पोइ मां इन खां मथां टॉप ऑफ इट हिकिड़ो ॿियो मामिलो थियणु वञे पियो जेको पाकिस्तान में इन्वेस्टमेंट अचे पई अरब जे कुझु मुल्कनि जी ऐं हुतां जी कुझु कंपनी जी। सुठी ॻाल्हि आहे, पाकिस्तान में इन्वेस्टमेंट अचणु खपे। पाकिस्तान जो वॾे में वॾो मसइलो मुआशी बहरान में इन्वेस्टमेंट आहे, जेका फॉरेन डायरेक्ट इन्वेस्टमेंट आहे उहा नथी अचे पई। ठीक उनखे अचण ते ज़रूरी आहे ऐं उनजे लाइ अरब मुल्क जेके आहिनि पाकिस्तान खे 20 खां 30 अरब डॉलर जी इन्वेस्टमेंट जी ॻाल्हि ॿोल हले पई ईंदड़ कुझु सालनि में। उनखे स्मूथ करिणो आहे ऐं उहा जॾहिं ईंदा त जीअं हिन ॻाल्हि हले पई त उन्हनि खे पाकिस्तान में कॉर्पोरेट फार्मिंग जे लाइ उन्हनि खे चयो आहे त तव्हां अची करे उन्हनि खे लखें एकड़ 1000 एकड़ ज़मीन जी ॻाल्हि हले हुई, पंजाब में मिली वई आहे, सिंध में उन्हनि खे चयो आहे तव्हां पोइ ज़मीन ॻोल्हे ॾियो। ऐं हिते हाणे मसइलो इहो आहे त सिंध जे पर्सपेक्टिव में जेकॾहिं ॻाल्हायूं त उन्हनि जे लाइ पाणी किथां ईंदो ठीक ऐं उन्हनि खे जॾहिं हिते ज़मीनूं ॾिबियूं त उन्हनि जा काफ़ी मसइला पेचीदियूं थींदियूं। लेबर लॉज एंड टेनेंसी एक्ट आहे, उन खां अलावा रीसेटलमेंट जा इशू थी सघनि था, ॿिया मामला थी सघनि था। उते जेकॾहिं पाणी वेंदो त छा रुॻो उनखे पाणी मिलंदो या रस्ते में ईंदड़ ॿियनि आवाज़गारनि खे पाणी मिलंदो। इहो हिकिड़ो नओं हिकिड़ो मामिलो सिंध में कर खणण वारो आहे ऐं हिन ते ॻाल्हि ॿोल थींदी, हिन में मसइला बि थींदा। इन्वेस्टमेंट खां कंहिंखे इनकार कोन्हे, अरब मुल्क अचनि, फॉरेन डायरेक्ट इन्वेस्टमेंट अचे, ॿियो केरु बि अचे, पर ज़ाहिर आहे हुते मकाई माण्हुनि खे लोकल माण्हुनि खे तकलीफ़ न थियणु खपे। सूबनि जो जेको राइट आहे, जेको प्रोविंशियल ऑटोनॉमी आहे, उनखे उनमें छेड़छाड़ न थियणु खपे। सूबनि खे सॼे प्रोसेस में गॾु हुजनि, सूबा पंहिंजो फ़ैसिलो कनि ऐं उहे सूबनि जा जेके नुमाइंदा आहिनि, माण्हुनि जा नुमाइंदा आहिनि, फ़ैसिलो कनि। सिंध जा जेके वसीला आहिनि, मिनरल्स आहिनि, वसीला आहिनि, एग्रीकल्चर आहे, इन सभिनी ते हिकु पॉलिसियूं ठहणु वञनि पियूं ऐं असांखे नज़र अचे पियो त हिन में प्रॉब्लम थींदा। पर सॼी ॻाल्हि आहे त माण्हुनि खे एतमाद में वठी, सूबाई हुकूमतुनि खे एतमाद वठी, इहे ॿई निगरान हुकूमतूं मथे उहे जेकॾहिं फ़ैसिला कनि था त हिन में ॾुखियाई थींदियूं, हिन में पेचीदियूं थींदियूं, पॉलिटिकल पार्टियूं पोज़ीशन वठंदियूं, इलेक्शन जा इशू थींदा। इहे फ़िलहाल ईंदड़ जेके 6 महीना ऐं साल आहे इहो काफ़ी जेको आहे गड़बड़ नज़र अचे पई, शोरिश नज़र अचे पई सियासी तौर ते सॼे मुल्क में, पर ख़ासि तौर ते सिंध में बि ठीकु ठाक नज़र अचे पई। पॉलिटिकल प्रोसेस आहे, इहे सभु शयूं पॉलिटिक्स ऐं जमहूरियत जो हिसो आहिनि। इहे सभु शयूं पॉलिसियुनि ते तनक़ीद ऐं जमहूरियत में तनक़ीद ऐं ॻाल्हि ॿोल, मुतालबा, धरणा, मुज़ाहिरा, इहे सभु हिसो आहिनि। पर इनखे हाणे ही रियासत, रियासती इदारा ऐं निगरान हुकूमत ऐं अदालतूं कीअं डील कनि थियूं ऐं इन मामले खे आराम सां पंहिंजे पार पुॼाइनि थियूं त जीअं मुआशी बहरान ऐं सियासी ऐं आइनी बहरान गॾियल तौर ते इहो हल थिए ऐं माण्हुनि खे ख़ासि तौर ते सस्ताई जी सूरत में ऐं रिलीफ जी सूरत में उन्हनि खे का बहितरी नज़र अची सघे। मुस्तफ़ा साहब जेका ॻाल्हि कई मोहसिन साहब त ज़ाहिर हाणे हिकिड़ो अरब ममालिकनि या फॉरेन जेको फंडिंग थिए पई, अगरि ज़ाहिर आहे असां वटि अगरि जे सिंध में इन्वेस्ट कनि था, उते अची कमु कनि था, त जेके शयूं मोहसिन साहब ॻाल्हि कई त भई हिते इलाही सारा मामला थी सघनि था, जंहिंमें अहम जेको पॉइंट आहे उहो कानून लाक़ानूनियत वारो बि आहे, जेका पाण तव्हां पहिरीं बि ॻाल्हि कई। त हिन वक़्तु उहे चैलेंजिस आहिनि। वरी गॾोगॾु असां अगरि ॻाल्हि कयूं त जेको ईंदड़ इलेक्शन आहे उन ते चयो पियो वञे त जेका नई तकबंदियूं थियूं आहिनि, नई आदमशुमारी आहे, उन्हनि जे अंगनि अखरनि मुताबिक़ इहो बि हिकिड़ो वॾो चैलेंज आहे। इन में बिल्कुलु ॾिसो त 2-3 अहिड़ा चैलेंज आहिनि। मिसाल काउंसिल ऑफ कॉमन इंट्रस्ट जेका आहे असांजी, उन जेका मौजूदा पंहिंजी सेंसिस जेका थिया हुआ, उहे सेंसिस जो इशूज़ हो ई सिंध में, ठीकु, छो जो ॿियनि सूबनि में थोरो घणो बलूचिस्तान जो, पर ज़्यादातर इशू जेको सो सिंध उथियारियो पिए। सिंध में जेका ॿाराड़ीअ जी ऐं शहरी आबादी उन में हिकिड़ो तज़ाद मौजूदु आहे पॉलिटिकली, समाजी तौर ते एतिरो कोन्हे, पर सियासी तौरु हिकिड़ो तज़ाद मौजूदु आहे, जंहिंमें शहरी आबादी इहा सम्झे थी त जेकॾहिं असांजी पॉपुलेशन घटि ॾेखारी वई त असांजूं क़ौमी ऐं सूबाई असैम्बली जूं सीटियूं घटि थींदियूं, जंहिंसां हिकिड़ो अजीब क़िस्म जो तासुर थो ॾिनो वञे। इहो सिर्फ़ु सिंध में त ॿाराड़ी वारा अची हुकूमत था कनि। भाई जेका अक्सरियती पार्टी हूंदी, जेका बि सूबाई असैम्बली में अक्सरियत खणी ईंदी, उहा हुकूमत कंदी। उनजो तालुक़ु को डोमिसाइल सां थोरी आहे, उनजो तालुक़ु बुनियादी तौर ते उन अक्सरियत सां आहे। ठीकु आहे न। ऐं तोसा जे एरिया जो माण्हू अची जेकॾहिं पंजाब जो वज़ीर आला थिए
ऐं त पोइ हिते इहो कहिड़ो फ़र्क़ु आहे, किथां जो इहो मसइलो आहे। ऐं जेको हाणे मेयर जी इलेक्शन थी त उहो माण्हू पियो इन ॻाल्हि ते एतिराज़ु करे जेको पाण कराची में ॼाओ ई कोन्हे। त मतिलबु इहे जेके तासुर आहिनि, ऐं उन में हाणे 70 लख आबादी जेका आहे असां कराची जी वधी, इन में को शक कोन्हे त कराची में डेमोग्राफिक चेंज थिया आहिनि, कराचीअ में तमामु घणी आबादीअ जो इन्फ्लुएंस थियो आहे। पर ॻाल्हि इहा आहे त इन खे पॉलिटिकली इस्तेमालु करण जे बजाए हेॾे वॾे शहर जी इकोनॉमीअ खे बि त ॾिसणो पवंदो, पाणीअ जे रिसोर्सिस खे ॾिसणो पवंदो, ड्रेनेज खे ॾिसणो पवंदो, फैसिलिटीज़ खे ॾिसणो पवंदो। त हीउ 2.5 करोड़ जो जेको शहर आहे उहो संभालजंदो कीअं, असां वटि वसीला केतिरा, बजाए इन जे जो किथां आया केरु आया इन ते असांखे उन ते ज़्यादा तवजा ॾियणु खपे हिकिड़ी उन जे हवाले सां। त सिंध में इहो इशू बि मौजूदु आहे जेको अर्बन ऐं रूरल जो ऐं सेंसस जो इशू आहे। पर हाणे ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन में जेकी इलेक्शन थींदी ऐं उन में नयूं तकबंदियूं थींदियूं, मसइलो इहो आहे त तकबंदियूं बि के सियासी धुरियूं चवनि थियूं त असांजे मफ़ाद में थियणु खपनि। भई तकबंदियुनि जो हिकिड़ो तरीक़ेकार आहे, का ध्येय हूंदी, का यूनियन कौंसल हूंदी, को जेको हिकिड़े क़िस्म जी जेका डिमार्केशन थियल आहे उन जे बुनियाद ते थींदियूं जेकी रूल्स आहिनि, बजाए जो अवां हिन खे चओ हितां कटे हितां ॾियो, असांजा वोटर हुते आहिनि ऐं हिन जा वोटर हिते आहिनि, इन लाइ असांखे पंहिंजूं सीटियूं सेव करे ॾियो, ईअं कोन्ह थींदो। हीअ बाक़ाइदे हिकिड़े रूल जे हिसाब सां जेका आहे उहे सीटियूं थींदियूं। ऐं उन में ज़ाहिर आहे कराची शहर ऐं ॿियनि शहरनि में बि जेको आबादीअ जो तवाज़ुन वधियो आहे, आबादी जेका वधी आहे उनखे बि इहो ॾिसण जी ज़रूरत आहे। पॉलिटिकल इशू खे त असां ज़्यादा हाईलाइट था करियूं, पर जेका इकोनॉमिकल इशू आहिनि, जेका गुरबत वधे पई, जेका माण्हुनि जी बेसिक फैसिलिटीज़ न हुअण जा जेका मसइला आहिनि, जेकी अमन अमान जा मसइला आहिनि, जेको वायलेशन पिए थिए ॿारनि सां ऐं नियाणियुनि सां ऐं ॿियनि सां, इहे अहिड़ा मसइला आहिनि जेका इग्नोर थियल आहिनि। छो जो असां सियासी मसइले खे एतिरो था हाईलाइट करियूं, जेका इशू एतिरा न आहिनि, जेल में हुजे या ॿाहिरि हुजे, उनखां वधीक मूंखे असांखे लॻंदो त असांजा माण्हू केतिरा गुरबत जे लकीर में आहिनि। ऐं जेका हीअ IMF जो फंड ईंदो उन में जेका हीअ रोज़ रोज़ पेट्रोल जी क़ीमत वधे पई, रोज़ रोज़ जेकी महांगाई वधे पई, उहो हिकिड़े ग़रीब माण्हू ते केतिरो असरअंदाज़ थींदो ऐं हुनजे खाइण पीअण पाइण वारी शयुनि ते केतिरे क़दुरु इन्फ्लुएंस थींदो ऐं उनखे पोइ केतिरा साल इहो हलंदो ऐं इन जी रिकवरी केतिरे साल में थींदी। उनखां पोइ बि असां लगातार IMF वटि बीठा हूंदासीं या अर्बन मुल्कनि वटि बीठा हूंदासीं त असांखे फंड ॾियो, या असां पंहिंजे पेरनि ते बीहंदासीं। 76 साल थी विया आहिनि। त अहिड़े क़िस्म जूं आउं सम्झां थो त हाणे जेका फेडरल गवर्नमेंट आई आहे ऐं जेका सिंध गवर्नमेंट में बि इकोनॉमिक माहिर या टेक्नोक्रेट अहिड़ा अचनि जेका हिकिड़ी सुठी प्लानिंग करे ॾियनि, हिकिड़ी स्ट्रेटेजिक प्लान करे ॾियनि, लॉन्ग टर्म प्लानिंग ॾियनि, त हेतिरे सालनि खां पोइ असां पंहिंजे पेरनि ते बीहणु शुरू कंदासीं। त इहे बि हिकिड़ा वॾा इशूज़ ऐं वॾा चैलेंजिस आहिनि जेका। ऐं हिन गवर्नमेंट जो ज़ाहिर आहे मुद्दो जेकॾहिं वधि बि वधि जेकॾहिं इलेक्शन कमीशन 120 ॾींहं जी जेकॾहिं ॾिए थी त भई असांखे जेको तकबंदियूं करणियूं आहिनि, त बि मुंहिंजे ख़्याल में त कंहिं बि हालत में फरवरी ऐं मार्च में हिननि खे इलेक्शन कराइणी पवंदी। मोहसिन साहब, हीअ आदमशुमारी वारी जेका ॻाल्हि थी कयूं पिया पाण, त तव्हांखे छा थो लॻे थी जेके तकबंदियुनि वारो मामला, ज़ाहिर आहे सिंध में केतिरनि धुरियुनि खे जेको आहे हिन ते एतिराज़ आहिनि, ऐं हाणे जेको अगरि ईंदड़ इलेक्शन इन्हनि तकबंदियुनि ते थिए थी, तव्हां छा था सम्झो थी जेके पॉलिटिकल पार्टीज़ आहिनि उहे इन कंहिं हिकिड़ी ॻाल्हि ते मुतफ़िक़ थींदियूं हुन ते? पॉलिटिकल पार्टीज़ आदमशुमारी जे मामले ते CCI जे इजलास में मुतफ़िक़ थी आयूं आहिनि। उन्हनि जेको बि अंग हो वो तकरारी सॼी आदमशुमारी रही। उन जेके नतीजा आहिनि उहे जेके अंग खरा आहिनि उहे ज़ाहिर सिंध जे पर्सपेक्टिव में काफ़ी तकरारी आहिनि, उहे अञा बि चैलेंजेबल आहिनि त कीअं हिननि खां अंग खर में फेरफार कई वई आहिनि, चेंजिस कई वई आहिनि। पर बहरहाल इहे सॼी बार्गेनिंग थी, हिन बार्गेनिंग में हिकु धुरियुनि हिक ॿिए खे राज़ी कयो, धुरियुनि पाड़ में वेठा उन्हनि हिक ॿिए खे नंबर ते राज़ी कयो ऐं इहो फाइनल फिगर असांजे साम्हूं अची वई। हाणे जो नेक्स्ट मरहलो आहे तकबंदियूं आहिनि। तकबंदियुनि जे हवाले सां ॾिसो सिंध में आबादी ज़रूरु वधी आहे, पर जेके तक आहिनि उन्हनि में को ख़ासि एतिरो तमामु वॾो को फ़र्क़ु पवण वारो न आहे। समूरनि ज़िलनि में या समूरनि डिवीजन में इहो असरु न पवंदो। इन जो असरु पवंदो कराची डिवीजन में ऐं लाड़काने डिवीजन में। हाणे लाड़काने डिवीजन में ख़ासि तौर ते शिकारपुर ज़िलो जो शिकार थींदो नज़र अचे थो, जिते इम्कान आहे हिकिड़ी सीट क़ौमी असेंबली घटि थिए ऐं उहा सीट वधाए कराची में सेंट्रल या वेस्ट खे ॾिनी वञे, छाकाणि हुते आबादी वधी आहे। तंहिंजे करे सीट हिकिड़ी वधंदी ऐं हिकिड़ी सीट इन पासे कराची वारे पासे ईंदी आहे। हिकु या ॿिनि सीटनि जो मामिलो आहे।
अदरवाइज़ मजबूरी तौर ते जेके क़ौमी असेंबली सीटूं आहिनि साॻियूं रहंदियूं, सूबाई असेंबली जूं सीटूं वधंदियूं, उहो बि साॻियो ई फार्मूला तहत लाड़काने डिवीज़न मां उहे सीटूं घटि थींदियूं, जेको बज़ार नज़र अचे पियो, ऐं उहे सीटूं वेंदियूं कराची खे 2 सीटूं वधीक थी मिलंदियूं। हाणे इहो इन ते सियासी धुरियूं जेके आहिनि वरी हिक ॿिए सां गॾु वेंदियूं ऐं उन ते कंप्रोमाइज़ थींदो तकबंदियुनि जे हवाले सां। हालांकि तकबंदियुनि जो हिकिड़ो कानूनी तरीक़ेकार हूंदो आहे, हिकिड़ो सिस्टम पंहिंजो कमु कंदो आहे ऐं उन ते तकबंदियूं अॻियनि में उन्हनि फेरफार कबी आहे, उन्हनि माण्हुनि खे एतिराज़ वरिता वेंदा आहिनि, सियासी धुरियूं समाजी धुरियूं उन ते एतिराज़ कंदियूं आहिनि ऐं पोइ उहे तकबंदियूं फाइनल पंहिंजे मरहले में दाख़िल थी नोटिफाइड थी वेंदियूं आहिनि ऐं उन ते पोइ इलेक्शन थींदी आहे। त तंहिंजे करे इहे ॿ जेके ॿिनि पासनि खां सॼो इन जी कंट्रोवर्सी जेका थींदी, पीपल्स पार्टी त चलो लाड़काने मामले खे सेटल करे वठंदी, ठीकु, उते ॻाल्हि ॿोल थी वेंदी। पर कराची जे सेंट्रल ऐं सेंट्रल ऐं ईस्ट ऐं वेस्ट जेके ज़िला आहिनि, हिन ते जेके तकबंदियुनि में जेका फेरफार थींदी उन ते ज़ाहिर आहे जेके बि कराची जूं धुरियूं आहिनि, जमात इस्लामी आहे, पीपल्स पार्टी आहे, PTI जेका इलेक्शन में वञे थी, ऐं इन खां अलावा जेके बि धुरियूं उते आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल पाण में वेही को न को मसइलो तइ कंदा। पर मां सम्झां थो पॉलिटिकल पार्टियूं आहिनि की पाण में वेही को न को मसइले खे सेटल कंदियूं, हल कंदियूं, पोइ कंहिंजो कंहिंखे घणो फ़ाइदो थींदो, कंहिंखे घटि फ़ाइदो थींदो, कंहिंखे वधीक नुक़सानु थींदो, कंहिंखे घटि नुक़सानु थींदो। त इहो उहो त मूंखे नज़र अचे पियो त हिन में थींदे ई सॼो जहिड़ो जेका अची ते वेंदो, कुझु थोरो घणो लाड़काने ते बि लाड़काने डिवीज़न में बि जहिड़ो नज़र अचे पियो। तकबंदियुनि जो मसइलो सिंध में को ख़ासि मूंखे नज़र कोन थो अचे जेको एॾो को कंट्रोवर्शियल थींदो जंहिंसां सॼो मामिलो रुकिजी वेंदो ऐं सॼो प्रोसेस बीह रहंदो। अच्छा, तकबंदियुनि जो इशू मूंखे रिज़ॉल्व नज़र अचे पियो, उहो रिज़ॉल्व थींदे नज़र अचे पियो। बाक़ी जेका पाण ॻाल्हि जंहिं तव्हां शुरू कई हुई त हीउ जेको निगरान सेटअप अचे पियो, उन निगरान सेटअप जेका मुस्तफ़ा साहिब ॻाल्हि हुई, टेक्नोक्रेट्स जी ज़रूरत आहे, उहे माण्हू अचणु घुरिजनि जेके इन्हनि घटि ऐं लिमिटेड टाइम में बि मतिलबु माण्हुनि खे कुझु डिलीवर करे वञे, न त इहो जेको प्रोसेस आहे रुकिजे न। तव्हांखे छा थो लॻे त अगरि सिंध जे प्रोस्पेक्टिस में ॻाल्हि कयूं त हिन वक़्तु जेका निगरान सेटअप अचे पियो या जंहिंजा कुझु नाला जेके गर्दिश कनि पिया, उहे उन्हनि जे हवाले सां अगरि बींग एनालिस्ट तव्हां खां पुछिजे त तव्हांखे छा थो लॻे? त निगरान हुकूमत जो मैंडेट पॉलिसी जोड़णु हूंदो ई न आहे। ठीकु, निगरान हुकूमत न का स्कीम ॾेई सघंदी, न का पॉलिसी जोड़ी सघंदी। जेके पॉलिसियूं गुज़िरियल हुकूमत ठाही वई आहे, जेके स्कीमूं हू ॾेई विया आहिनि, उन्हनि ते अमल दरामद उन्हनि जो कमु आहे। ठीकु, ऐं जेको मेजर कमु आहे उन्हनि जो बाबा तव्हां चूंडूं कराए इंतिज़ामी सपोर्ट जेका इलेक्शन कमीशन का आहे उहा उन्हनि खे प्रोवाइड कयो। त हिन में को एॾा वॾा साइंसदान कोन था खपनि काबीना में जेके अचनि ऐं पंहिंजो दिमाग़ लड़ाइनि ऐं उन ते कमु कनि, हुनजो कमु आहे कोन। हुनजो कमु सिर्फ़ु हा हिकिड़ी ॻाल्हि आहे, जेको वॾो चैलेंज जेको सिंध काबीना खे ऐं CM साहिब खे हूंदो, उहो अमन अमान जी बहाली हूंदो। अमन अमान जेको सिंध में ख़राबु थियल आहे, जेके इंसानी हक़नि जी लताड़ थिए पई, जेके इलेक्टेबल्स भोतार ऐं वॾेरा जहिड़े तरीक़े सां माण्हुनि सां वेदन करे रहिया आहिनि, जहिड़े तरीक़े सां पुलिस जो ओवरऑल जेको सेटअप आहे उहो इन्हनि वॾेरनि भोतारनि जे पेरोल ते रहे थो ऐं उन्हनि सां गॾिजी कमु करे थो, उहो प्रो पीपल न आहे। उनखे प्रो पीपल त ज़ाहिराने जस्टिस मक़बूल पाकिर साहिबु ठाहे सघे थो, उनजो जेको बि वज़ीर दाख़िला ईंदो उहो ठाहे सघे थो। हाणे हिकिड़ी ॿी डिबेट हिन सॼे मामले में जेका हले पई, हिकिड़ो इंप्रेशन थियणु शुरू थियो आहे त को अहिड़ो निगरान सेटअप अचे पियो न्यूट्रल सिंध में जेको शायदि जेके पोइ हुकूमत में माण्हू आया आहिनि उन्हनि जो एहतिसाब कंदो। ठीकु, त हाणे जेकर उहो एहतिसाब थिए थो या नथो थिए उनजी त वाज़े ख़बर पइजी वेंदी। पर जेकॾहिं इहो निगरान हुकूमत अची इन एहतिसाब जे चकर में पवे थी त पोइ त मामिलो इहो ड्रिगो थी वेंदो, मामला पोइ ख़राबी तरफ़ ईंदा। माण्हू सम्झा त का बि हुकूमत का बि रियासत इहो चाहींदी हिन स्टेज ते 3-6 महीननि में को अहिड़े क़िस्म जा प्रॉब्लम क्रिएट थियनि ऐं अफ़रा तफ़री वधी वञे ऐं जंहिंसां सियासी ऐं जेको आइनी बहरान आहे उहो वधीक ड्रिगो थींदो ऐं उनजो ज़ाहिर आहे उनजा असर सिधो सो मईशत ते पवंदा। इहो न रियासत चाहींदी, न रियासती इदारा चाहींदा, न हुकूमतूं चाहींदियूं, न सियासी पार्टियूं चाहींदियूं, न निगरान हुकूमत चाहींदी। तंहिं करे इहो जेको फ़िलहाल अञा ताईं अहिड़ा कंहिं इंडिकेटर्स न मिलनि पिया जंहिंमें लॻे त इहे अची एहतिसाब कंदा। हिन जो कमु आहे कोन, हिते असांखे रॉकेट साइंसदान खपनि कोन था निगरान हुकूमत में जेके अची पंहिंजो दिमाग़ लड़ाइनि। हुनखे दिमाग़ लड़ाइण जी ज़रूरत कोन्हे, सिंपल जेके कानून जेके पॉलिसियूं आहिनि उन ते अमल कनि, चूंडूं कराइनि ऐं पंहिंजे घर वञनि। ठीकु आहे मुस्तफ़ा साहिबु, हीअ जेका पाण ॻाल्हि कयूं पिया हिन हवाले सां, त हाणे टेक्नोक्रेट्स जी जेका मोहसिन साहिबु ॻाल्हि कई, ठीकु आहे भई ज़रूरत कान्हे, पर हिन वक़्तु जेको चैलेंज आहे असां ॾिठो त भई हिकिड़ो त मुआशी बहरान आहे, ॿियो जेको अमन अमान जी सूरत हाल तमामु घणी ख़राबु आहे, टियों वरी ताज़ो ई जेको अगरि पाण ॾिसूं त अगरि जुणावाला जी ॻाल्हि कयूं त उते एॾो ख़तरनाक क़िस्म जो वाक़ियो पेश आयो, वरी नंढड़ी मासूम फातिमा वारो जेको वाक़ियो आहे, उन खां पोइ बि जेको सॼे सिंध में जेका हिकिड़ी क़िस्म जी मुहिम हले पई, हिकिड़ी क़िस्म जी नफ़रत पैदा थी वई आहे माण्हुनि जा, इहे जेके वाक़िया आहिनि असां अगरि जनरली ॻाल्हि कयूं उन ते त इन जी रोकथाम जे लाइ वरी हींअर जेका स्ट्रगल शुरू थी वई आहे त उनखे कीअं करे सघिजे थो?
ॾिसो इहे जेका इंसानी हक़नि जा वाक़िया आहिनि, जेका मज़हबी मतभेद जा वाक़िया आहिनि, जेका मिनॉरिटीज़ खे गैर मुस्तहकम गैर महफ़ूज़ रखण वारा वाक़िया आहिनि, इन्हनि जो तालुक़ आहे त ज़ाहिर लोकल आहे, मक़ामी आहे, पर इन जो असरु इंटरनेशनल आहे। सही सॼी दुनिया पोइ जीअं तव्हां ॾिसो न त हालैंड में या स्वीडन में को माण्हू क़ुर पाक खे शहीद थो करे त सॼी मुस्लिम उम्मा जेका आहे सा उनजी शदीद मज़म्मत थी करे। अहिड़े तरीक़े सां त जॾहिं असां फैसलाबाद में कंहिं चर्च ते हमिलो था करियूं, इन खां पहिरीं तव्हांखे आउं ॿुधायां त 94-95 जे अंदरि खानेवाल में शांति नगर हिकिड़ो जो वाक़ियो थियो, ऐं उन वाक़िए में छा हो, जेका रिपोर्ट गवर्नमेंट जी उहा जेकॾहिं पढ़ो त हिकिड़े SHO पंहिंजो हुननि खे शराब जो लाइसेंस मिलियल हो, उन ते SHO पंहिंजो भतो वधाइण लाइ चयो, ऐं जॾहिं हुननि भतो न वधायो, हुन ॿार वञी कंहिं ॾेई छॾिया क़ुर जा सिफ़ा, ऐं हुते शहीद थियो क़ुर। सॼे एरिया जे अंदरि मस्जिदनि लोडनि तां ऐलान थिया। हिननि वाक़ियनि जे पोयां को बि सच कोन्हे, पर हिननि वाक़ियनि जे पोयां जेतिरी बदनामी थिए थी हिन मुल्क जी, उहो उन जो को अंदाज़ो ही जुनूनी क़िस्म जा माण्हू नथा करे सघनि। तव्हां सिर्फ़ु इहो ॾिसो त असां हिंदू नियाणीअ जी जेको मज़हबी जेको मटाइण जी जेका ॻाल्हि था करियूं, उन ते मोदीअ पूरो कानून ठाहे छॾियो आहे इंडिया जे अंदरि। ठीकु आहे, तव्हां माना हैरत थींदी, सिटीज़न एक्ट अची वियो हुते। हीउ असांजे लाइ को नंढो वाक़ियो आहे, पर उनजो असरु एॾे वॾो पियो थिए जो हुते हिकिड़ो कानून ठही वियो त जेका सिंध में या पाकिस्तान में हिंदू गैर महफ़ूज़ आहिनि। अहिड़े नमूने सां तव्हां ॾिसंदा त हींअर ताज़ो नियाणी जो जेको वाक़ियो थियो आहे, साफ़ी जेका माना तव्हां हिकिड़े क़िस्म जो जेका इन्हनि सभिनी शयुनि खे ॾेखारीनि था, पिक्चर ॾियनि था, ऐं माण्हुनि खे इंफॉर्म कनि था, तालीम ॾियनि था माण्हुनि खे त हीअ वाक़िया था थियनि, उहे ख़ुदि गैर महफ़ूज़ थी विया। ऐं नंढड़ा ॿार तव्हां ॾिसो त सही, जेका हाणे सिंध जे अंदरि जीअं त सोशल मीडिया हिकिड़ो मुतरक हिकिड़ो सोर्स आहे इंफॉर्मेशन जो, उन जे हवाले सां आउं सम्झां थो त सिंध में तमामु घणो माण्हुनि जी हाय घोड़ा थी वई आहे। माण्हू पंहिंजे इशूज़ खे हाईलाइट कनि था, चाहे मौजूदा गवर्नमेंट जो जेको मौसम बि ॿुधायो त ॿियो मैंडेट हुजे या न हुजे, पर इन जेको अमन अमान जी जेका सूरत हाल आहे, जेका इंसानी जानियूं गैर महफ़ूज़ पियूं थियनि, उन ते ज़ाहिर आहे उन्हनि खे हिकिड़ो बहितर क़िस्म जी हिकमत अमली ठाहिणु खपंदी। बाक़ी सियासी मसइलनि में जेकॾहिं उलझी आहे, जेका ॿुधाई पियो मौसम ॻाल्हि, त भई जेकॾहिं पुराणी जेका वज़ीरनि जी या उन्हनि जी जेका तहक़ीक़ात करणी आहे, त पोइ ऐं अहिड़े क़िस्म जे मामलनि में त ठीकु आहे, पर जेका उन लाइ त जेका इदारा आहिनि उन्हनि खे कमु करणु ॾियनि, उन्हनि ते कंट्रोल न कनि, जेका बि आहिनि, नेब आहे, FIA आहे, जेकी बि इदारा आहिनि एंटी करप्शन आहे, उहे पंहिंजो कमु कनि। पर ॻाल्हि इहा आहे त हीउ पंहिंजो जेको कमु हिननि जो आहे उहो पूरो करे वठे। ठीकु, मोहसिन साहब आख़िर में इहो कमेंट कयो त हीउ जेको अमन अमान वारी सूरत हाल आहे, ख़ासि तौर ते अहिड़ा जेके वाक़िया पेश अचनि पिया, इन में केतिरा चैलेंजिस हूंदा आहिनि गवर्नमेंट खे? इन्हनि जे लाइ त तमामु सवलो कमु आहे। तव्हां SP हिकिड़ो ईमानदार जिले में विहारियो, जेको सियासत खां, सियासी मुदाख़लत खां पाक हुजे, हुनखे चयो मेरिट ते फ़ैसिलो कयो, जेको वाक़ियो थियो आहे। ही जेके बि सिंध जी अमन अमान जी सूरत आहे, महीने में अंदरि अंदरि बहितर थी सघे। सिर्फ़ु हिकिड़ो SP जेको आहे, हुनखे फ़ैसिला करणु ॾिना वञनि, उन्हनि खे मर्ज़ी जा फ़ैसिला करणु ॾिना वञनि। उहे जेके मक़ामी भोतार आहिनि ऐं इलेक्टेबल्स आहिनि सियासी पार्टियुनि जा, उन्हनि जी ओताकनि जा चकर काटण बजाए पंहिंजे दफ़्तर में वेही, SHO जे ऑफिसिस में वेही केसनि जा मेरिट ते फ़ैसिला कनि, त हिकिड़े महीने में अंदरि भोतार सभु जेके हींअर वॾा वेठा आहिनि, जेके इंसानी हक़नि जी लताड़ कनि पिया, शहीद अजमल सावंत जा क़ातिल गिरफ़्तार कोन थिया, उन खां जान मोहम्मद महर जी तव्हां ॾिठो सूरतहाल साम्हूं छा आहे, उनजा क़ातिल जेतोणीकि गिरफ़्तार थी विया आहिनि कुझु, ऐं कुझु रहनि था। ऐं उन खां अलावा हीउ जेको राणीपुर वारो वाक़ियो आहे, फातिमा वारो, इहे वाक़िया थियनि था, हिन जा माण्हू गिरफ़्तार थिया आहिनि, अञा थियणा आहिनि गिरफ़्तार हुनजा। त अहिड़े क़िस्म जे वाक़ियनि में जेकॾहिं तकड़ में इंसानी हक़नि जी लताड़ में साॻिया जेके वॾेरा आहिनि, जीअं आम हिकिड़े मुजरिम सां सलूक पुलिस कंदी आहे, उन्हनि खे घेलियो वेंदो आहे, उन्हनि खे मुंहं ते कपड़ा विझी पंहिंजो डाटसननि में अंदरि पोयां मोबाइलनि में विधो वेंदो आहे, ऐं उनखे साम्हूं एक्सपोज़ कयो वेंदो आहे पब्लिक में त ही माण्हू आहिनि। अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं हिननि वॾेरनि भोतारनि सां सलूक साॻियो कयो वञे, माण्हू सम्झा त ही हिकिड़े महीने में अंदरि अंदरि ही सभु सिधारत थी वेंदा। ही सभु जेको उत्तर में सूरत हाल आहे, खणी अचो 2-3 सरदारनि खे विझो जेल में अंदरि, थाणे में अंदरि लॉकअप कयो, केस अदा कोन था थियनि, जेके वॾा तुरम खान ऐं वॾा पटका पाए घुमंदा फिरंदा वधंदा आहिनि ऐं माण्हुनि खे बेवकूफ़ ठाहींदा आहिनि। त हीउ कहिड़ो मसइलो आहे? मसइलो आहे कोन, बिल्कुलु माण्हू सम्झा हिन में का ॾुखियाई आहे या हीउ सिर्फ़ु पॉलिटिकल कमिटमेंट जी ॻाल्हि आहे। कोई गवर्नमेंट जो मसइलो इहो हो, पीपल्स पार्टी जो ज़ाहिर हुनजा इलेक्टेबल्स हुआ, हुनजा माण्हू, हुनजा वोटर वॾेरनि जे 500, 1000, 2000
5000 वोट हूंदा आहिनि। निगरान हुकूमत खे कहिड़ो मसइलो आहे? न हिननि खे वोट वठिणो आहे, सही। न हिननि खे को मसइलो आहे। माण्हुनि लाइ सिधो आइन ॾांहुं ऐं कानून ॾांहुं जवाब ॾियनि, पंहिंजे कानून मुताबिक़ फ़ैसिलो, आइन मुताबिक़ फ़ैसिलो कनि, त मां सम्झां थो महीने में अंदरि सभु सूरत हाल बहितर थी वेंदी। ठीकु आहे, महिरबानी मोहसिन साहब तव्हांजी, मुस्तफ़ा साहब तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी, ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजी मेज़बान फ़हीम बबर खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।